बेहतर ऐं मयारी तालीम हिन मुल्क जे हर ॿार जो बुनियादी हक़ आहे। सिंध में मुफ़्त तालीम ऐं मुफ़्त किताब फराहम करण वारे प्रोग्राम तहत नवंदरो लॻे ॻोठ हुसैन भुट्टो जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में शागिर्दनि में तदरीसी किताब विराइण जी नंढड़ी तक़रीब मुनक़िद कई वई, जिते स्कूल जे उस्ताद अब्दुल मनान, ॻोठ जे मुअज़्ज़िन गुलाम अब्बास भुट्टो, इमदाद अली भुट्टो ऐं ॿियनि पहिरें खां 5 क्लास जे शागिर्दनि ऐं शागिर्दाणनि में मुफ़्त तदरीसी किताबनि सां गॾु स्टेशनरी जंहिंमें कापियूं, पेंसिलियूं ऐं ॿियो सामान ॿारनि में मुफ़्त तक़सीम कयो, जिते ॿारनि में रिफ्रेशमेंट जा पैकेट पिणु तक़सीम कया विया। उन मौक़े ते स्कूली ॿारनि किताब हथनि में खणी पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध जा ज़ोरदार नारा पिणु लॻाया। असल में अलहमदिल्ला ईअं आहे त असां अॼु किताब विराया आहिनि। पंहिंजे तरफ़ां इहा भरपूर कोशिशि रहंदी आहे त सुठे खां सुठी असां तालीम ॿारनि खे ॾियूं ऐं सही नमूने सां ॿारनि खे तालीम असां फ़राहम कयूं। ऐं असां अॼु अलहमदिल्ला किताब डिस्ट्रीब्यूट कया आहिनि ऐं उन सां गॾु ॿारनि खे स्टाइपेंड बि ॾिनो, रिफ्रेशमेंट बि असां ॿारनि लाइ अॼु रखी आहे। असांखे ज़रूरत हूंदी आहे कापियुनि जी, असां कापियूं, पेंसिलियूं अॼु सभिनि ॿारनि खे डिस्ट्रीब्यूट कंदासीं ऐं कोशिशि पंहिंजे तरफ़ां इहा ई रहंदी त सही नमूने सां ॿारनि खे तालीम हासिलु कयूं। असां स्कूल में उस्ताद ज़रूरत आहे, हिकु उस्ताद नथो पी सघे, असांखे ॿिया बि उस्ताद खपनि। हा, महिरबानी करे एडी साहब खे असां अर्ज़ु आहे, डीन साहब खे त साईं असांखे उस्ताद खपे। तमामु सुठे तरीक़े सां हले पई, सुठो उस्ताद आहे। ॿार तव्हांजे साम्हूं ॿार घणा आहिनि, उस्ताद हिकिड़ो ई आहे, उस्ताद खपे अञा असांखे हिकिड़ो। जी, ॻोठ हुसैन भुट्टो जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में हिते जेको आहे त ॿारनि में तदरीसी किताबनि जी विरासत कई वई आहे। किताब विरासत दौरान ऐं उस्तादनि ऐं हिते जेको आहे त ॻोठ जे जेको आहे त इलाइक़े वासियुनि सां बि असांजी ॻाल्हि थी आहे। उन्हनि जो चवणु आहे त हिन ॿारनि में किताब विराइण सां असांखे ख़ुशी आहे त असांजे ॿारनि जी तालीम बहितर हले थी। पर हिते असांजे ॻोठ जे स्कूल में हिकिड़ो उस्ताद मुक़ररु आहे जेको पहिरें खां 5 दर्जे ताईं ऐं ॿारनि खे जेको आहे त तालीम ॾिए थो। जेकॾहिं उस्तादनि जे जेको आहे त अंग में इज़ाफ़ो कयो वेंदो त जेको आहे त असांजे जेको आहे त ॿार वधीक बहितर नमूने तालीम हासिलु कंदा। हिन ॻोठ जे स्कूल में उस्तादनि जी खोट आहे, जंहिंखे पूरो करे ऐं जेको आहे त वधीक उस्ताद मुक़ररु कया वञनि। कैमरा टीम सां गॾु सलीम सोलंकी, धरती टीवी, नवंदरो।